में हलंदड़ केमिकल वारो खीर फौरन कंट्रोल करे केमिकल वारे खपाइण वारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। ॿी शहरनि खे बीमारी खां बचायो वञे। ॿिए सूरत में जल्द एहतजाज कयो वेंदो। SUP अॻुवाणनि जो चिताव। शहदादकोट में केमिकल मिलियल ज़हरनुमा खीर शहर में सरेआम मिलण लॻो। AC ऐं मुख़्तियारकार सिर्फ़ रिश्वत वठण में पूरा शहरी केमिकल वारो वापरायल खीर सबबि मुख़्तलिफ़ बीमारियूं वठिजी विया आहिनि। फौरन केमिकल वारे खीर बंदि कराए केमिकल हलंदड़नि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। SUP अॻुवाण हमल ख़ुश्क, रमीज़ तुन्य, अलहदाद ख़ुश्क, आसिफ मक्सी, अख्तियार जमाली, अली रज़ा मालानी, फ़याज़ अली, इल्ताफ़ सूमरो, मीर आमिर, अवैस ख़ुश्क ऐं ॿियनि चयो त सॼे शहर में केमिकल वारो खीर मिले पर AC मुख़्तियारकार बेख़बर बणियल आहिनि। हुननि वधीक चयो त शहर में केमिकल वारे खीर जे करे मासूम ॿार तोड़े वॾा मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया आहिनि, पर खीर केर बि एक्शन खणण लाइ तयारु न आहे। हुननि चयो त खीर रोज़ जी ज़रूरत बणियल आहे, पर खीर न पर ज़हर मिली केमिकल आहे। हुननि चयो त केमिकल वारे खीर फौरन बंदि कराए ज़िमेवारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं शहरनि खे बीमारी खां बचायो वञे। हुननि आला अख़्तियारनि DC कमर शहदादकोट ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त शहर में हलंदड़ केमिकल वारो खीर फौरन बंदि करायो वञे। ॿी सूरत में SUP जल्द केमिकल वारे खीर ख़िलाफ़ एहतजाज कयो वेंदो।